पाकिस्तान भारतीय लोकसभा में ऑपरेशन सिंदूर बाबत बयान खे रद्द करे छॾियो। पहलगाम हमले जी जांच खां सवाइ भारत पाकिस्तान ते हमिलो कयो। 6 ऐं 7 मई जे विच वारी राति भारतीय हमले में मासूम शहरी शहीद थिया। पाकिस्तान भारतीय जहाज़नि हदफ़नि खे निशानो बणाए कामयाबी हासिल कई। पाकिस्तान शफ़ाफ़ ऐं आज़ादाणी जांच जी आछ कई हुई, जेका भारत रद्द करे छॾी। भारत अगराई जो रस्तो अख्तियार कयो ऐं पाण ई जज, ज्यूरी ऐं एग्ज़ीक्यूशन बणिजी वियो। परॾेही तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी न्यूज़ ब्रीफिंग चवे थो, भारतीय बयान हक़ीक़तूं चिथण ऐं अगराई खे जवाब ॾियण जी कोशिश आहिनि। भारतीय अॻुवान पंहिंजा नुक़सान तस्लीम कनि ऐं टें धिर जे किरदार खे मञनि। ऑपरेशन महादेव बाबति भारतीय दावा पाकिस्तान जे वेझो का अहमियत नथी रखे। भारतीय घरू वज़ीर जो बयान कूड़ ऐं कहाणियुनि ते ॿधलु आहे। चीन जी पीपुल्स लिबरेशन आर्मी जी 89वीं सालगिरह GHQ में मल्हाई वई। चीन जे सफ़ीर जान ज़ाइडोंग, दिफ़ाई अताशी मेजर जनरल वांग ज़ोंग, चीनी सिफ़ारतखाने जे ऑफिसरनि जी तक़रीब में शिरकत। तक़रीब में पाकिस्तान जी टिनी हथियारबंद फ़ौजुनि जा सीनियर ऑफिसर बि शरीक थिया। तब्दील थींदड़ इलाक़ाई ऐं आलमी चैलेंजिस बावजूदि निहायत सघार आहिनि। पाकिस्तान ऐं चीन जा लाॻापा गॾियल एतमाद जो बहितरीन मिसाल आहिनि। बदिलजंदड़ सूरतहाल जे बावजूदि पाक चीन दोस्ती हमेशह मज़बूत ऐं नाक़ाबिल शिकस्त रही आहे। पाकिस्तान आर्मी ऐं पीपुल्स लिबरेशन आर्मी हक़ीक़ी मानाउनि में बिरादर फ़ौज आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जी बलूचिस्तान जे वॾे वज़ीर खे सूबे में अमन अमान जी सूरतहाल वधीक बहितर बणाइण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी सां बिलावल हाउस कराची में बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुख्ती जी मुलाक़ात में बलूचिस्तान में अमन अमान, सियासी सूरतहाल ऐं तरक़ियाती मनसूबनि ते ख़्याल ॾिनी वई। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त अवाम खे सहूलियतूं फ़राहम करण लाइ तरक़ियाती मनसूबा वक़्त सिर मुकमल कया वञनि। बलूचिस्तान जे अवाम जी मयार ज़िंदगी बहितर बणाइण लाइ असराइता क़दम खंया वञनि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान 2 ॾींहनि जे दौरे ते सुभाणे पाकिस्तान पहुचंदो। परॾेही तर्जुमान मूजिबि ईरानी सदर 2 खां 3 अगस्त ताईं वज़ीर आज़म जी दावत ते पाकिस्तान जो दौरो कंदो। साणुसि गॾु ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ऐं आला सतही वफ़द बि पाकिस्तान ईंदो। ईरानी सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ातूं कंदो। भारत जी भेट में रिआयत। अमरीका पाकिस्तान ते 19% टैरिफ लागू करे छॾियो। भारत ते 25, बांग्लादेश, श्रीलंका ऐं ताइवान ते 20% टैरिफ लागू। थाईलैंड ते 19 ऐं बर्तानिया ते 10% टैरिफ लागू कयो वियो। शाम ते 41, म्यांमार ऐं लाओस ते 40% टैरिफ लागू। स्विट्ज़रलैंड ते 39, इराक ऐं सर्बिया ते 35% टैरिफ लागू कयो वियो। इसराइल, अफगानिस्तान, जापान ऐं वेनेज़ुएला समेत ॿियनि मुल्कनि ते 15% टैरिफ लागू। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप टैरिफ बाबति एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जारी करे छॾियो। भारत पंहिंजी शिकस्त खे सदियुनि ताईं यादि रखंदो। पाकिस्तानी क़ौम साबित कयो त मुल्क ते लहर बि अचण न ॾींदासीं। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई, जंहिंजो भरपूर जवाब ॾिनो वियो। पुरअमन जिदोजहद करे मुल्क हासिल कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो एक्सपो सेंटर में माए कराची नुमाइश जी तक़रीब में ख़िताब। संदसि चवणु आहे त सिंध जे गादी वारे शहर कराची में अमन अमान बहाल कयो वियो आहे। 14 अगस्त जी मुनासिबत सां ही पहिरीं तक़रीब आहे। जश्न आज़ादी अॻ खां वधीक जोश सां मल्हाई वेंदी। रेड लाइन बस सर्विस कराची वासियुनि लाइ आहे। अपोज़िशन खे असेंबली जी कार्रवाई बाबति पढ़णु घुरिजे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन सिंध असेंबली में ख़िताब कंदे चयो त बस अॾनि खे शहर खां ॿाहिरि मुंतक़िल कयो वियो आहे। रहियल बस अॾा बि जल्द मुंतक़िल कया वेंदा। पीपुल्स बस में रोज़ानो 1,10,000 माण्हू सफ़र करे रहिया आहिनि। भाड़नि जी मद में सब्सिडी ॾिनी पई वञे। पाकिस्तान में पहिरीं EV बस सर्विस सिंध हुकूमत मुतारिफ़ कराई। अगस्त में औरतुनि खे मुफ़्त पिंक EV स्कूटीज़ ॾिनियूं वेंदियूं। पोर्ट एंड शिपिंग जी मिल्कियत मनपसंद माण्हुनि खे मुंतक़िल करण बाबति नैब रेफरेंस। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर कामरान माइकल समूरा जवाबदार
समेत बरी थी विया। एहतसाब अदालत में केस की ॿुधणी ते अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर कामरान माइकल ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। अदालत ॾोह साबित न थियण ते कामरान माइकल समेत 29 जवाबदारनि खे बरी करे छॾियो। जवाबदारनि जे वकील जो चवणु आहे त सियासी इंतकाम तौरु रेफरेंस 2018 में दाख़िल कयो वियो। कामरान माइकल खे बिना ते सबब जे 6 महीना जेल में रखियो वियो। के इलेक्ट्रिक के सीईओ मोनिस अलवी के उहिदे तां हटाइण वारो फ़ैसिलो मुअतल। सिंध हाई कोर्ट मोनिस अलवी के उहिदे तां हटाइण वारो सूबाई मुअतसिब जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। सूबाई मुअतसिब ऐं शिकायत कंदड़ औरत खे नोटिस जारी। अदालत हुकुम ॾिनो त मोनिस अलवी ॾंड जी रक़म 25 लख रुपया सिंध हाई कोर्ट जे नाज़िर वटि जमा कराए। के इलेक्ट्रिक के सीईओ सूबाई मुअतसिब जो फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज कयो। कराची के पोश इलाइक़े DHA फेज़ 6 में फायरिंग के नतीजे में सीनियर वकील ख्वाजा शम्सुल इस्लाम क़त्ल। संदसि पुट ज़ख़्मी। पुलिस मौजूद फायरिंग कंदड़ शख़्स जी सुञाणप इमरान खान आफ़रीदी तौर थी, जेको मक़तूल वकील जो ई गनमैन हो। ॾोही रिकॉर्ड की बुनियाद ते पुलिस कांस्टेबल तौर भर्ती न करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। सजावल ज़िले के 7 उम्मीदवारनि की दाख़िल दरख़्वास्त ते अदालत सिंध हुकूमत ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। 12 अगस्त ताईं जवाब तलब। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील जो चवणु आहे दरख़्वास्त गुज़ारनि पुलिस में कांस्टेबल जो इम्तिहान पास कयो आहे, पर उन्हनि ख़िलाफ़ केसिस जे करे ऑफर ऑर्डर जारी न थी रहिया आहिनि। दरख़्वास्त गुज़ारनि खे केसिस मां बरी कयो वञे। जेसीं ताईं कंहिं केस में सज़ा नथी अचे, उन्हनि खे नौकरी खां महरूम नथो करे सघिजे। गुडू बैराज जी सखर बैराज वटि हेठें दर्जे जी ॿोॾि बरक़रार। कोटड़ी बैराज वटि नॉर्मल सूरतहाल। आपाशी खाते जे अंगनि अखरनि मूजिबि गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,65,156 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,30,349 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,70,620 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,10,690 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 1,71,133 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,28,668 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। नाले वारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जो क़त्ल केस हफ़्ते में 3 भेरा हलाइण जो फ़ैसिलो। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ऐं फर्स्ट एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तसव्वुर अली राजपूत की अदालत में केस की ॿुधणी। जवाबदार शाह लतीफ़, संदसि माउ हलीमा अंसारी, फरियादी जान मोहम्मद अंसारी, डॉक्टर अलमदीन अंसारी ऐं ॿिया अदालत में पेश थिया। फरियादी जान मोहम्मद अंसारी ऐं अलमदीन अंसारी जा बयान कलमबंद कया विया। ॿियनि शाहिदनि जा बयान कलमबंद करण लाइ ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। रेतीलक सादिकाबाद वेझो पुलिस चौकी ते ॾोहारियुनि जो हमिलो, 5 अहलकार शहीद। DPO रेमियाल खान मौजूद सादिकाबाद वेझो शेखानी पुलिस पिकेट मथां ॾोहारियुनि हमलो कयो। हमले में 5 पुलिस अहलकार शहीद थिया। जवाबी फायर में हिकु जवाबदार मारिजी वियो। 40 खां वधीक हथियारबंदनि पुलिस चौकी ते हमलो कयो। शहीद पुलिस अहलकारनि में मोहम्मद इरफान, तजवल हुसैन, गज़नफर हुसैन, मोहम्मद सलीम ऐं मोहम्मद खलील शामिल आहिनि। टिंगरी जे ॻोठ गुलण पहियार में गोली लॻण सबबि नींदर मारिजी वियो। पुलिस मौजूद वारसनि ॿुधायो त 12 वरनि जो शेर दिल पुट शौकत अली पहियार घर अंदरि सुतल हो, खेसि ओचितो गोली लॻी वई। वाक़े बाद नींदर जो लाश पीरगोड अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। ऐं बबलो बाईपास ते पोरतनि मथां ट्रॉलर चढ़ी वियो। 3 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। खजनि जे बाग़नि ते कमाइण लाइ आयल पोरियत बाईपास जे रोड ते सुतल हुआ त तेज़ रफ़्तार ट्रॉलर मथनि चढ़ी वियो। हादसे में 3 पोरियत गुलसन, दीदार डोमकी, वज़ीर पुट अल्ताफ़ डोमकी मौक़े ते ई फौत थी विया। सदोरो डोमकी ऐं सफ़र ज़ख़्मी थी पिया। सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल।
अस्सलाम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भलीकार माया सैमा बाब हेडलाइन हमारे टू ने तेन वक्त बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी।